कराची खां आगाह कंदासीं मौसम की सूरत हाल बाबत अपडेट ॾींदासीं। मौसमियात खाते मुल्क में अॼु खां 27 अगस्त दौरान वधिक चौमासी बरसातुनि जी अगकथी करे छॾी आहे। 22 अगस्त खां अरबी समुंड खां चौमासी हवाऊं मुल्क जे मथे इलाक़नि में दाख़िल थी वियूं आहिनि। अॼु खां वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी रहण जो इम्कान आहे। आगाह पिया नाज़रीन अवां खे कराची में पिण हल्की हल्की बरसात पवण जा इम्कान आहिनि। शहर में मौसम छुड़ाली रहंदी, मौसमियात खाते जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां खे आगाह करियो पिया कराची में मौसमियात खाते मुल्क में अॼु खां 27 अगस्त दौरान वधीक चौमासी बरसात जी अगकथी करे छॾी आहे। 22 अगस्त खां अरबी समुंड खां चौमासी हवाऊं मुल्क जे मथियनि इलाइक़नि में दाख़िल थी वियूं आहिनि। अॼु खां वक़्फ़े वक़्फ़े सां बरसातुनि जो सिलसिलो जारी रहण जो इम्कान आहे। इन जा वधीक अपडेट मालूम कंदासीं। बशीर मिर्जत लाइन ते मौजूद है। जी बशीर मिर्जत, आगाह कजो मौसम की सूरत हाल बाबत अपडेट ॾिजो। जी बिल्कुल, कराची मौसमियात खाते मुल्क में वधिक चौमासी बरसातुनि जी जेका अगकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते मूजिब अॼु खां 27 अगस्त ताईं जेको आहे वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहण जो इम्कान आहे। जॾहिं मां तव्हांखे ॿुधायां त 22 अगस्त जेको अरबी समुंड खां चौमासी हवाउनि जो जेको मुल्क जे मथां इलाइक़नि में दाख़िल थी विया आहिनि ऐं जॾहिं त कराची में पिणु हल्की हल्की बरसात जो पिणु अॼु जेको इम्कान ॾेखारियो वियो आहे। कराची जी जेका मौसम आहे उहा जोड़ाली रहंदी, जंहिं करे जेको आहे कराची जी मौसम इंतिहाई ख़ुशगवार थी वई आहे। आसमान ते बादल छा आहिनि, कंहिं बि वक़्तु जेको आहे सो उहे जेके ककर आहिनि उहो पंहिंजो जोर ॾेखारे सघंदा। जॾहिं त न रुॻो सिंधी में पर पूरे मुल्क में जेको आहे सो तेज़ बरसातुनि सबबु रावलपिंडी, इस्लामाबाद, पेशावर, गुजरांवाला, लाहौर जा जेके हेठां इलाइक़ा आहिनि उहे जेको आहे सो पाणी हेठि अची सघनि था। जॾहिं त कराची डिवीज़न समेत जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बि तेज़ बरसात ऐं हवाउनि जी जेका अगकथी कई आहे। हल्की हल्की बरसात पइजी सघे थी। हैदराबाद, ठट्टो, बदीन, थरपाकर, जामशोरो, नंडोलिया, टंडो मामन खां समेत ॿियनि इलाइक़नि में पिणु तेज़ हवाउनि सां जेको बरसात पइजी सघे थी। मौसमियात खाते चवणु आहे त समूरे मुल्क में जेको आहे सो जेके चौमासे जो जेको सिस्टम आहे उहो दाख़िल थी चुको आहे। ठीक है बशीर मिर्जत, वॾी मेहरबानी अपडेट जे लाइ।